पुराने दौर में जॾहिं कम्युनिकेशन जे ज़रिए एॾी तरक़ी न कई हुई तॾहिं कबूतर जे परनि में ख़त ॿधी खेसि पिरीं जे पार उॾारियो वेंदो हो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, प्रोग्राम सरनसरिया पांध में तव्हां सां मुखातिब अख्तर तबसुम सलाम क़बूल पवे। जीअं में जायूं ॾींदड़ जानीड़ा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ख़ुशि था आहियो न? असांजी हमेशह जीअं धणींदड़ अॼु बि इहा ई दुआ त तव्हां मोर माण्हू जिते बि हुजो सदाईं सुखिया हुजो, तव्हांजा वेड़ा वसंदा रहनि, तव्हांजा बनियूं ॿारहा सीमूं सेड़ा ऐं माल भटारा सदाईं सावा ढावा हुजनि। साईं मुंहिंजा हमेशह जीअं अॼु बि तव्हांजी ख़िदमत में हिकिड़े नए मौज़ू सां मुखातिब आहियां। मुंहिंजो अॼु जो मौज़ू आहे ख़त। साईं मुंहिंजा पुराणे दौर में जॾहिं कम्युनिकेशन जे ज़रिए ने एॾी तरक़ी न कई हुई तॾहिं कबूतर जे परड़नि में ख़त ॿधी खेसि पिरीं जे पार उॾारियो वेंदो हो। कबूतर हवाउनि सां ॻाल्हियूं कंदो वञी पिरीं जे पार पधर ते लहंदो हो ऐं हू उन जे परड़नि मां ख़तरो धार करे पढ़ंदो हो। बादशाह पंहिंजा पैगाम ॿियनि बादशाह ॾांहुं कागर ते लिखी घोड़े सुवारनि हवाले कंदा हुआ ऐं घोड़े सुवार रंध लताड़ींदा इहो ख़त अॻिले बादशाह जे दरबार में वञी पहुचाईंदा हुआ। रसद कम्युनिकेशन जे ज़रियनि ते तरक़ी कई, टपाल घर क़ाइमु थिया ऐं ख़त टपाली दर दर पहुचाइण लॻा। आधी हुजे या माझी, गर्मी या सर्दी, ये टपाल पोस्ट मैन ख़त खे अमानत सम्झी पंहिंजे माग रसाईंदा हुआ। अॻिते हली सरकारी टपाल घरनि जे मुक़ाबले में वरी गैर सरकारी टपाल सहूलियत सर्विस जो जहान बि जुड़ी पियो। इहो ख़त जेको पहुचण में हफ़्ता लाहींदो हो इहो वधीक मुआवज़ेज़ ठीक ॿिए ॾींहं पंहिंजे माग रसण लॻो। थोरो माज़ी तरफ़ निहारींदासीं त असांखे तार घर बि यादि ईंदा। अहिड़ी तार घर जितां बिने मुख़्तसिर पैगाम मिंटनि में तार जी सूरत में उमाड़ियो वेंदो हो। अहिड़ी तार अक्सर कज़िन जा पैगाम ई खणी ईंदी हुई। नामूर शाइर अयाज़ गुल तार जो ज़िक्र करे कहिड़े न ख़ूबसूरत नमूने पंहिंजे शहर में कयो त मूं लाइ मरी वे तूं हुन तार उमाणी आहे। साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तरक़ीअ दुनिया खे हिकु ॻोठड़े में बदिलाए छॾियो। इंटरनेट ऐं उन खां पोइ मोबाइल फोन झर झंग में काए पई। धनारनि पवारनि खां वठी हारियुनि नारियुनि मज़दूरनि महिनत कशनि जे हथनि में मोबाइल फोन अची विया। ख़त लिखण जो रवायत सफ़ा ख़तम थी वई। इहे ख़त जिन जी शुरूआत अलाह जे फज़ल ऐं करम सां हिते समूरो ख़ैर आहे, उमेद त अव्हां ॾांहुं हर तरह सां ख़ैर आफ़ियत हूंदी, आमीन सुम आमीन सां थींदी हुई। इहे अलाए काॾे गुम थी विया। अदल सुमरे उन कैफ़ियत खे हीअं लिखियो आहे, वाट ते ॻाढ़ो दॿो आहे उदास, ख़त को कंहिं ॾे उमाणे कीअं नथो। राबतनि जा सिलसिला तब्दील थिया, पोइ टपाली खे सुञाणे कीअं नथो। दुनिया जे वॾनि अदीबनि पंहिंजे दोस्तनि ऐं महबूबनि खे जेके ख़त लिखिया, इहे ख़त अदबी तारीख़ जो हिसो आहिनि ऐं किताबनि जी सूरत में छपजी हमेशह जे लाइ महफ़ूज़ थी विया आहिनि। उर्दू जे अज़ीम शाइर मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब जा ख़त हुजनि या फैज़ अहमद फैज़ जा ख़त, अदबी शाइर लुधियानवी जा अमरता प्रीतम ॾांहुं लिखियल ख़त हुजनि या वरी पाण वटि सिंध अदब में शेख अयाज़ जा मोहम्मद इब्राहिम जोईअ साहिब ॾांहुं लिखियल ख़त, जेके जे काक ककोरिया कापड़ी जे नाले सां किताबी शिकिल में छाया थिया। इहे सभु ख़त नसरी अदब जो शाहकार नमूनो आहिनि। कलमकारनि वटि जेके बि अदीबनि जा ख़त महफ़ूज़ पिया आहिनि, उन्हनि ख़तनि खे वधि खां वधि किताबी सूरत में शाया थियणु घुरिजे। उन ई बहाने हिकु दौर जी तारीख़ महफ़ूज़ थी वेंदी। जॾहिं ख़त लिखण जो रुझान चोट चढ़ियल हुयो तॾहिं रेडियो ते बि ॿुधंदड़नि जा हज़ारे ख़त ईंदा हुआ। असुल ख़तनि जा ॿोरटा भरिजी वेंदा हुआ। ॾाढा ख़ूबसूरत ख़त हूंदा हुआ उहे ऐं उन्हनि में समायल हूंदी हुई रेडियो ॿुधंदड़नि जी अणमई मोहबत। हाणे त इहे ख़त माज़ी जी यादि जो हिसो ई बणिजी रहिजी विया आहिनि। बरक़ी ख़त, ईमेल, काग़ज़ ख़तनि जा कुंदा खणी छॾिया। मूंखे हिकु दफ़ो ॿीहर अयाज़ गुल जो हिकु बैत थो यादि अचे। ख़त खणी आया संदई हथड़नि जी सुराण, चई खणी सा हाण ईमेल मां कीअं अचे। मोहबत कंदड़ हिकु ॿिए खे जेके ख़त लिखंदा आहिनि उन्हनि ख़तनि खे लव यू लेटर्स चयो वेंदो आहे। अहिड़ा ख़त रत सां बि लिखिया ॿुधासीं। हिकिड़ा ख़त दफ़्तरी ख़त थींदा आहिनि जिन जी वरी पंहिंजी ॿोली ऐं अंदाज़ हूंदो आहे। दफ़्तरनि में अहिड़नि ख़तनि खे सम्झण, उन्हनि जो उन ई अंदाज़ सां जवाबु ॾियण जो हुनर बि थोरनि माण्हुनि वटि हूंदो आहे। हिकिड़ा ख़त अख़बारनि जे एडिटोरियल पेज ते शाया थींदा आहिनि जेके अवामी मसइलनि ते अवाम पारां ई लिखियल हूंदा आहिनि ऐं जिन जे मुतनि सां इदारे जो मुतफ़िक़ हुअणु ज़रूरी न आहे हूंदो।
अवामी क़ौमी मसइलनि ते केतिरनि अदीबनि खुलियल ख़त बि लिखिया जेके अख़बारनि रिसालनि में किताबी सूरत में पिणु शाया थिया। अॼु भला ईअं छो थो करियूं? छो न करियूं? असां मां हर कोई पंहिंजे पंहिंजे कंहिं दिलि घुरे दोस्त खे हिकु ख़त लिखी वठे। मन ईअं करण सां ख़त लिखण वारी रवायत हिकु दफ़ो ॿीहर जागी पवे। साईं मुंहिंजो अॼु जो मौज़ू ख़त जे हवाले सां तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। सामाइन इंशाअल्लाह वरी कंहिं नए प्रोग्राम में तव्हां सां वरी नए मौज़ू सां मुखातिब थिबो। तेसिताईं फ़ी अमान अल्लाह, पाकिस्तान ज़िंदाबाद।